दोस्तों उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु मुख़्तियार शीदी जो एल्बम आहे 14, वॉल्यूम अथसि 20-35। तमामु बहितरीनु एल्बम आहे। हिन में हिकिड़ो गीत आहे जेको माण्हू ॾाढो दिलि सां चाह सां ॿुधनि था, जेको पाकिस्तानी सिंगर आहे उन ॻायो आहे। दिल तो पागल है दो घड़ियां रोके चुप कर जाऊं। इन ई धुन ते गीत आहे। खिल ज़माना खिल जिते बाहि भरे पियो हंधि सड़ंदो। ज़बरदस्त ऐं सुपर हिट गीत आहे हिन में इहो। ऐं कुझु ॿिया गीत बि आहिनि, सुठा आहिनि। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं, उन खां बाद तव्हांखे ॿुधाईंदासीं। सभ खां ज़रूरी ॻाल्हि त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में तव्हांखे ॿुधायो वेंदो त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं हीअ एल्बम कहिड़े साल में आयो आहे, केतिरो भलो आहे, हिन में कहिड़ा कहिड़ा गीत सुपर हिट हलिया। हलूं था कमेंट्स जी तरफ़। पहिरियों कमेंट्स कयो आहे शाबान सोलंकी, भाउ लिखियो आहे 13 एल्बम ग्रेड। सिराज अमन लाशारी, भाउ लिखियो आहे शमन अली मीराली जो आयो 35 एल्बम। हसन अहमद मार, भाउ लिखियो आहे VIP। ऐं उन खां पोइ ॿिया दोस्तनि ऐं दोस्त आहे वहीद, भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर, खोड़ सारियूं दिलूं। हुबदार अली हुजण, भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम 13। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे सुपर, वॾियूं महिरबानियूं। वहीद भाउ जो प्यारो कमेंट्स आहे 1 नंबर एल्बम, 1 नंबर सॉन्ग्स फेवराइट, वॾी महिरबानी वहीद। भाउ शाबान लिखियो आहे नाइस वीडियो, वॾी महिरबानी भाउ। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त इहो जेको गीत आहे खिल ज़माना खिल, हिते शमन अली मीराली जो बि कलाम आहे, उहो अञा हिन खां भलो आहे। पर तव्हां कमेंट्स में मूंखे ॿुधाईंदो त मीराली सही चयो आहे या मीराली जो आवाज़ु सही आयो आहे हिन में, या मुख़्तियार जो। शमन अली मीराली जो कहिड़ो गीत आहे? यादि आयो हुए मां रोई पियोसि महफ़िल में। हाणे मुख़्तियार जो आहे खिल ज़माना खिल जिते बाहि भरे सो हंधि सड़ंदो। धुन साॻी ई आहे, सिर्फ़ु गीतनि जा फ़र्क़ु आहिनि, लफ़्ज़नि जा, ॿोलनि जा, सुरनि जा। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त मुख़्तियार शीदी जा काफ़ी अहिड़ा एल्बम आया जेके टॉप ते हलिया, सुपर हिट हलिया। ऐं मुख़्तियार शीदी खे जेको माना प्रमोशन करायो घणो, उहो करायो मुमताज़ चांडे नए जदीद दौर में। बाक़ी पुराणे दौर में त मीर मोहम्मद अब्बासी जो साथ घणो। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। ऐं हाणे हलूं था हिननि जे गीतनि ॾे, जंहिंजा गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि तव्हांखे ॿुधायूं ऐं शाइर कहिड़ा कहिड़ा आहिनि। त पहिरियों गीत जेको लिखियो आहे हबीबुल्लाह खोसे, खिल ज़माना खिल। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे। गीत तमामु सुठो लिखियो अथई। गीत जा ॿोल लिखिया अथई ऐं उहा काथे आहे यारी, अॼुकल्ह जी उहा काथे आहे यारी। उन खां पोइ यार मोहम्मद साहब जो कलाम आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई नज़र वई असांखे खाई। ऐं उन खां पोइ आहे गीत तमामु भलो आहे। शाइर आहे नओ आजिज़ शर। ऐं कलाम जा ॿोल लिखिया अथई आशिक़ आहियां परे न हटंदुमि। तमामु बहितरीनु आहे गीत, ॿुधल न आहे पर सुठो आहे गीत, ॿोल भला अथसि। उन खां पोइ आहे शाहनवाज़ शर जी शाइरी आहे, थोरो मज़ाक़िया कलाम आहे, ॿियनि जी निंड जो टाइम आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई सागर शाह जी शाइरी आहे। हिन खां पोइ गीत जा ॿोल लिखिया अथई लिखियल नाहे भाग में, तमामु बहितरीनु गीत आहे, बि सुठो आहे। उन खां पोइ आहे अरबेलो चनण जी शाइरी आहे। अरबेले चनण लिखियो आहे अलाए छा आहे हयाती बाक़ी बची, तमामु बहितरीनु आहे। हीअ बि ईअं सम्झो त हिन वक़्तु ताईं माण्हू दिलि सां ऐं चाह सां ॿुधनि था गीत। उन खां पोइ ॿियो गीत आहे कादिर बख़्श जो कलाम आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई कंहिंजो न आहे कोई हिते। उन खां पोइ आख़िरी गीत आहे मीर मोहम्मद अब्बासी जो वाह रे वाह रंग ई रंग तुंहिंजा। तमामु बहितरीनु गीत आहे, सुठो गीत आहे। ऐं एल्बम कंप्लीट थी चुको आहे। तव्हांखे वीडियो कीअं लॻो? जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा, न त कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो।